जेको शख़्स रजब जे महीने में हिकिड़ो रोज़ो रखे अल्लाह से उन जे लाइ 1000 रोज़नि जो अजर थो लिखे। जेको 2 रखे उन जे लाइ। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह। सिंधी में इस्लामिक वीडियोज़ हासिल करण जे लाइ असांजो चैनल सब्सक्राइब कंदा ऐं फेसबुक पेज लाइक कंदा। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। रजब महीने में बिदअतुनि जे हवाले सां असांजी गुफ़्तगू हली रही आहे। हिन खां अॻे असां अतीरा जे हवाले सां बयानु कयो त शरीयत उनखे हराम करार ॾिनो आहे। अॼु हिकिड़ो ॿियो मसइलो तव्हांजे साम्हूं रखंदासीं। उहो मसइलो आहे रजब में रोज़नि जी फ़ज़ीलत। कुझु मौज़ू रिवायतूं आहिनि जंहिंखे पेश कयो वेंदो आहे ऐं रोज़नि जी फ़ज़ीलत ॿुधाई वेंदी आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम का जेके नफ़ली रोज़ा साबित आहिनि सही सनदुनि सां, सही हदीसुनि सां, उहे त बिल्कुलु वाज़े आहिनि। जीअं अय्याम बीस जा रोज़ा, इस्लामी महीने जी 13, 14, 15 तारीख़ ते रोज़ो, अहिड़े तरीक़े सां सूमर ऐं ख़मीस ते रोज़ो ऐं ॿिया जेके नफ़ली सही रिवायतुनि खां साबित आहिनि उहे आहिनि। पर जेके रजब में ख़ासि बयानु कया वेंदा आहिनि रोज़ा, उन्हनि जी का बि फ़ज़ीलत किथे बि नथी मिले। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो फ़रमान आहे, इहो ख़ासि तौरु ऐं उन्हनि भाउरनि जे लाइ बयानु कंदुसि जेके बग़ैर तहक़ीक़ जे स्टेटस ते, सोशल मीडिया ते ऐं माण्हुनि सां हदीसूं बयानु कंदा आहिनि बग़ैर तहक़ीक़ जे। ऐं तव्हांखे हिकु हदीस ॿुधाईंदुसि, जेके मौज़ू आहिनि त आउं बयानु कंदुसि सिर्फ़ु सम्झण जे लाइ ऐं तव्हांखे सम्झाइण जे लाइ ऐं पंहिंजे पाण जे इल्म में इज़ाफ़े जे लाइ जेके मूं पढ़ियूं उहे तव्हांजे साम्हूं रखंदुसि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस सही बुख़ारी जी, पाण फ़रमायूं मन कज़ब अलैया मुतअम्मिदन फलियतबव्वा मक़अदहु मिनन नार। फ़रमायूं जेको ॼाणी वाणी मूं ते कूड़ ॿधे, यानी मुंहिंजी ज़ात ॾांहुं कूड़ मनसूब करे, उन जो ठिकानो जहन्नम आहे। इहा नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी वाईद आहे। त मुख़्तसरन बयानु कयां त रोज़नि जी फ़ज़ीलत बयानु कई वेंदी आहे। 2 हदीसूं जेके मौज़ू रिवायतूं जिन जो सनद जे एतबार सां वॾे मुहद्दिसनि उनखे मौज़ू करार ॾिनो आहे, उहे कहिड़ियूं हदीसूं आहिनि। हिकु इहा हदीस बयानु कई वेंदी आहे त रजब में जेको शख़्स हिकिड़े ॾींहं जो रोज़ो रखे कतबल्लाहु लहू सौम अल्फ़ि सनतिन। जेको शख़्स रजब जे महीने में हिकिड़ो रोज़ो रखे अल्लाह से उन जे लाइ 1000 रोज़नि जो अजर थो लिखे। जेको 2 रखे उन जे लाइ 2000 साल जो अजर। जेको 3 रखे उन जे लाइ 3000 साल जो अजर। अहिड़े तरीक़े सां जेको 7 रोज़ा रखे उन जे लाइ जहन्नम जा दरवाज़ा बंदि, ऐं जेको शख़्स 8 रोज़ा रखे उन लाइ 8 ई जन्नत जा दरवाज़ा खोलिया वञनि था ऐं जंहिं मां चाहे दाख़िल थी वञे। जेको शख़्स 15 रोज़ा रखे उन जा तमामु गुनाह नेकिन में तब्दील कया था वञनि। उनखे पुकारियो वञे थो त ए बाना तुंहिंजा सारा गुनाह माफ़ थी चुका आहिनि ऐं तुंहिंजो अमाल नामो ख़तमु थी चुको आहे, हाणे नए सिरे सां तूं अमाल नामो शुरू कर। इहे मौज़ू रिवायत आहे जंहिंजे मौज़ू जे बारे में इहो बयानु कयो वियो त अली बिन यज़ीद, इसहाक़ बिन इब्राहिम ऐं इब्न अंतरा, इहे 3 रावी मौज़ू रावी आहिनि। यानी उहे शख़्स जेके हदीसूं पंहिंजे तरफ़ां ठाहे माण्हुनि खे बयानु कंदा आहिनि, मौज़ू रावी। ऐं इन्हनि जे मौज़ू हुजण जी तस्दीक़ कंहिं कई आहे? वक़्त जा वॾा मुहद्दिसीन इमाम इब्न जोज़ी रहमहुल्लाह अल मौज़ूआत, किताब जो नालो आहे अल मौज़ूआत। यानी जे मौज़ूआत रिवायतूं हदीसूं जेके घड़ियूं वियूं आहिनि, पंहिंजे तरफ़ां ठाहियो वियूं आहिनि। उन किताब में इमाम इब्न जोज़ी रहमहुल्लाह जेके मौज़ू रिवायतूं आहिनि पंहिंजे इल्म जे मुताबिक़ उन में गॾु कई। उन्हनि मौज़ूआत रिवायतुनि मां इहा बि रिवायत उन शामिलु कई उन में। ऐं इनखे हाफ़िज़ इब्न हजर रहमहुल्लाह, इमाम सुयूती रहमहुल्लाह, अहिड़े तरीक़े सां इमाम साजी रहमहुल्लाह, इमाम ज़हबी रहमहुल्लाह, इन्हनि सभिनि मुहद्दिसनि इन्हनि रावियुनि खे मौज़ू करार ॾिनो आहे, इन रिवायत खे मौज़ू करार ॾिनो आहे। अहिड़े तरीक़े सां हिकु ॿी रिवायत बयानु कई वेंदी आहे जंहिंमें इहो चयो वियो जेको शख़्स रजब में रोज़ो रखे ऐं पोइ 4 नफ़िल पढ़े, पहिरीं रकात में 100 दफ़ा आयतुल कुर्सी, ॿी रकात में 100 दफ़ा कुल हु अल्लाहु अहद पढ़े, उन जो अजर बयानु कयो वियो। लम यमुत हत्ता यरा मक़अदहु फिल जन्नह, उनखे मौत न ईंदी ऐसी तो ई जो जन्नत में पंहिंजो मक़ाम ॾिसे।
रिवायत बयान कई वेंदी आहे रोज़नि जी तरग़ीब जे लाइ। हालांकि इहा बि मौज़ू रिवायत आहे, इन जी बि का बि सनद न आहे। मुहद्दिसीन इन खे अल-मौज़ूआत में ज़िक्र कयो आहे। इमाम हाफ़िज़ इब्न हजर रहिमहुल्लाह ऐं ॿिया जेके मुहद्दिसीन आहिनि उन्हनि जो जेकॾहिं असां ग़ौर सां मुतालो कयूं त उन्हनि जो इहो चवणु आहे त रजब जे बारे में फ़ज़ीलत में जेके बि रिवायतूं बयानु कयूं वियूं आहिनि ऐं रोज़नि जी फ़ज़ीलत में ख़ासि करे जेके बयानु कयूं वियूं आहिनि उहे सभु रिवायतूं मौज़ू आहिनि, जेके रजब जी फ़ज़ीलत में रजब जे रोज़नि जी फ़ज़ीलत में बयानु कयूं वियूं आहिनि। त कुझु साथी स्टेटस ते रखंदा आहिनि, कुझु साथी बयानु कंदा आहिनि, पंहिंजे मुसलमाननि खे ॿुधाईंदा आहिनि। ऐं अजुर जी नीयत सां यादि रखिजो, जेका ॻाल्हि नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खां साबित न हुजे ऐं अजुर जी नीयत सां जेकॾहिं अॻियां पहुचायां थो त उहा ॻाल्हि मुंहिंजे लाइ वबाल आहे ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी वईद मौजूदु आहे त उन शख़्स खे घुरिजे त उहो यकीन करे त उहो जहन्नमी आहे। त मालूम छा थियो त असांखे अहिड़ी रिवायतुनि खां बचणु घुरिजे ऐं जेकॾहिं को शख़्स अहिड़ी रिवायत पेश थो करे उनखां असां सनद जो मुतालबो कयूं त असांखे सनद ॾेखार ऐं सही रिवायत ॾेखार ऐं बिला तहक़ीक़ जे रिवायतूं शेयर न कयो। अल्लाह रब्बुल आलमीन मूंखे ऐं तव्हांखे सही माना में दीन हनीफ़ ते अमल पैरा थियण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा तौफ़ीक़ इल्ला बिल्लाह।